अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम बैक टू OLS ऐं आउं आहियां हाज़िर जी ख़िदमत में ग़ुलाम रज़ाक़ कुंबर। अॼु असां हिन वीडियो लेसन में डेट नेम फंक्शन जो इस्तेमालु करणु सिखंदासीं। डेट नेम फंक्शन जो कमु ही आहे त हू असांखे हिकु तारीख़ुनि वारे कॉलम मां ॾींहं जो नालो ऐं महीने जो नालो कढी ॾींदो। मूं सिलेक्ट कयो आहे डेट ऑफ परचेस कॉलम प्रोडक्ट्स टेबल मां। हिते रिज़ल्ट्स में ॾेखारे पियो डेट ऑफ परचेस कॉलम जंहिंमें मुख़्तलिफ़ तारीख़ूं मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ महीना ऐं साल। सो असांखे इन मां ॾींहं ऐं महीने जो नालो कढणो आहे। उन जे लाइ मां छा कंदुसि, डेट ऑफ परचेस कॉलम खां बाद में बीही करे एंटर कंदुसि, पोइ ॾींदुसि कामा, पोइ डेट नेम फंक्शन, पोइ ब्रैकेट ओपन कंदुसि ऐं ब्रैकेट क्लोज़। इन ब्रैकेट्स जे विच में मां DW लिखंदुसि। DW सां थींदो डेट पार्ट वीक डे, यानी हफ़्ते जे ॾींहं जो नालो असांखे कढी ॾे त हिन तारीख़ ते कहिड़ो ॾींहुं आहे। उन जे लाइ DW इस्तेमालु कयोसीं। हाणे मां कामा ॾींदुसि। कामा ॾियण खां पोइ मां हिन कॉलम जो नालो ॾींदुसि डेट ऑफ परचेस जो, डेट ऑफ परचेस कॉलम। हाणे ब्रैकेट्स खां ॿाहिरां बीही करे मां हिन कॉलम खे नालो ॾींदुसि एस डे अंडरस्कोर नेम। हाणे मां एग्ज़ीक्यूट कंदुसि त मूंखे हिते हिकिड़ो कॉलम ॾेखारियईं डे नेम, यानी ॾींहं जो नालो। 2020 पहिरियों महीनो पहिरीं तारीख़ ते ॾींहुं थो बीहे वेनसडे, ऐं 2020 ॿियो महीनो 10 तारीख़ ते मंडे। अहिड़े हिसाब सां टियों महीनो पहिरीं तारीख़ ते संडे, चोथों महीनो 15 तारीख़ ते वेनसडे, 12हों महीनो 7 तारीख़ ते ट्यूसडे। सो अहिड़े हिसाब सां असां डेट नेम फंक्शन खे इस्तेमालु करे ॾींहं जो नालो वठी सघूं था, ऐं साॻे तरीक़े सां असां महीने जो नालो पिणु वठी सघूं था। मां हिन सॼी रो खे सिलेक्ट कंदुसि, डेट नेम फंक्शन वारी खे राइट क्लिक करे कॉपी कंदुसि। कॉपी करण खां पोइ एंटर, ऐं मां हिन खे हिते पेस्ट कंदुसि। हाणे मूंखे हिते महीने जो नालो वठिणो आहे, त उन जे लाइ मां छा कंदुसि, DW खे ख़तमु कंदुसि, हिते ॾींदुसि एम। मां हिते सिंगल एम ॾियां या हिते डबल एम ॾियां, ॻाल्हि साॻी आहे। इहो सिंगल एम या डबल एम असांखे हिते महीने जो नालो कढी ॾींदो। ऐं हिते डे नेम जेको आहे, इन जो नालो मां कॉलम जो ॾियां थो मंथ नेम। पोइ मां हिन खे एग्ज़ीक्यूट कंदुसि त मूंखे हिकिड़ो कॉलम ॾिनई रिज़ल्ट्स में मंथ नेम, जंहिंमें मुख़्तलिफ़ महीना आहिनि। 2020 पहिरियों महीनो पहिरीं तारीख़, पहिरियों महीनो जनवरी आहे, ॿियो महीनो फेबरवरी आहे, ऐं अहिड़े हिसाब सां टियों महीनो मार्च, ऐं चोथों महीनो अप्रैल, ऐं 12हों महीनो दिसंबर। सो अहिड़े हिसाब सां असां डेट नेम फंक्शन खे इस्तेमालु करे सघूं था ॾींहं जो नालो ऐं महीने जो नालो वठण जे लाइ। यादि रहे, जेकॾहिं असां हिते सिंगल एम इस्तेमालु करियूं त बि फ़र्क़ु नथो पवे, असांखे ॾींहं जो नालो महीने जो नालो कढी ॾींदो। सो व्यूअर्स, असांजा ईंदड़ वीडियोस ॾिसणु न विसारींदा। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।